दोस्तों वीरन जी वस्ती ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी दोस्तनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तों ख़ैर सां जेको मुहर्रम खां पोइ जेको ड्रामो स्टार्ट थी चुको आहे, तव्हां एपिसोड लगातार इन जा ॾिसी रहिया आहियो ऐं अॻिते जेका अपडेट्स आहे उहा तव्हांखे ॿुधाईंदासीं। दोस्तों हिकु ॿी ख़ुशख़बरी बि आहे, उहा बि तव्हांखे हिन वीडियो में ॾींदासीं ऐं ख़ासि करे जेको आहे तव्हांजे लाइ उहो तोहफ़ो ई हूंदो। हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा, थी सघे शायदि खोसो व्लॉग यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। दोस्तों हाजन थी वियो यानी सजाल ख़ान ऐं जेको हिन टाइम वीरन जी वस्ती में हीरो जो किरदारु करे रहियो आहे हुन इरफान शेख बि आहे। मतिलबु ज़ुल्फ़कार बुर्दी ॿिया टिया घणा अदाकार कमु करे रहिया आहिनि वीरन जी वस्ती ड्रामे में। बहरहाल जेको हाणे पंहिंजावेरी ड्रामे जी नई अपडेट जेका ख़ुशख़बरी मां तव्हांखे ॿुधाई त अॼु खजू साहब पंहिंजे लाइव वीडियो में अची सरियाम चयो आहे त कुझु ॾींहं खां पोइ यानी 13 तारीख़ ते मेलो आहे हेॾे जेको आहे घोटकी साइड ॾे जिते खजू साहबरनि जो मीरपुर में जिते ॻोठु आहे ऐं ओॾां मेलो आहे। सभु अदाकार उते गॾु थींदा। उन मेले 13 जुलाई खां पोइ मेले ख़तमु थियण खां पोइ जेको आहे पंहिंजा वेरी ड्रामे जी शूटिंग स्टार्ट कई वेंदी। अॼु हुन पाण कंफर्म करे अपडेट्स ॾेई छॾी आहे। मां तव्हांखे लगातार ॿुधाए रहियो हुउसि त जेको आहे न तमामु जल्द इहा अपडेट्स तव्हांखे ॾींदुसि।